अस्सलामुअलैकुम, वेलकम टू प्रमोट सिंध यूट्यूब चैनल। मां आया दीपक। अॼु जो पंहिंजो टॉपिक आहे वॉवेल्स एंड कॉन्सोनेंट्स। वॉवेल छा आहे ऐं कॉन्सोनेंट्स छा आहे? व्हाट इज़ वॉवेल एंड कॉन्सोनेंट्स? जीअं त तव्हांखे ख़बर हूंदी, इंग्लिश लैंग्वेज में 26 अल्फ़ाबेट्स हूंदा आहिनि। देयर आर 26 अल्फ़ाबेट्स इन इंग्लिश लैंग्वेज, बट इहो अल्फ़ाबेट्स ॿ पार्ट्स में अलॻि कयल आहिनि। फर्स्ट पार्ट वॉवेल्स एंड सेकेंड पार्ट कॉन्सोनेंट्स। हाणे मां तव्हांखे ॿुधायां त वॉवेल छा आहे ऐं कॉन्सोनेंट छा आहिनि। वॉवेल AEIOU इहो आहिनि वॉवेल्स। कॉन्सोनेंट्स BCDFGHJ KLMN PQRSTVWXYZ इहो हुया कॉन्सोनेंट्स। मां वरी रिपीट कयां त AEIOU वॉवेल्स, बाक़ी जेका ॿिया वर्ड्स आहिनि उहो सभु कॉन्सोनेंट्स। आई होप तव्हांखे इहो शइ क्लियर हूंदी। हाणे इंग्लिश लैंग्वेज में जॾहिं बि को वर्ड वॉवेल सां स्टार्ट थींदो आहे त उन सां पहिरीं पाण एन जो यूज़ कंदा आहियूं, ऐं जॾहिं को वर्ड कॉन्सोनेंट सां स्टार्ट थींदो आहे त उन सां पहिरीं पाण अ जो यूज़ कंदा आहियूं। हाणे मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अ ऐं एन खे आर्टिकल चयो वेंदो आहे। मां तव्हांखे एग्ज़ाम्पल ॾियां त इहो तव्हांजे साम्हूं कुझु एग्ज़ाम्पल्स आहिनि। एन एप्पल, एन ऑरेंज, एन आई, एन एम्ब्रेला, एन आइसक्रीम। इहो हुया वॉवेल्स जा एग्ज़ाम्पल। हाणे मां कॉन्सोनेंट्स जा एग्ज़ाम्पल ॾियां त अ काउ, अ बॉय, अ कैट, अ केक, अ स्नेक। इहो हुया कॉन्सोनेंट्स जा एग्ज़ाम्पल। आई होप तव्हांखे इहो शइ क्लियर हूंदी। मां पंहिंजे हिसाब सां बिल्कुलु फ्रेंडली वे में ॿुधायां थो। अगरि तव्हांखे को शइ क्लियर न हुजे, को शइ सम्झ न आई हुजे, तव्हां कमेंट में ज़रूरु पुछिजो। ऐं हिकिड़ी ॿी शइ त असां इहो कोर्स हिकु प्लेलिस्ट जी फॉर्म में ठाहियूं था। यूट्यूब ते असांजी इहो प्लेलिस्ट आहे, इहो ज़रूरु तव्हां एक्सेस कजो। पोइ अॼु जो टॉपिक थियो ख़तमु हिते ई। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।